जय झूलेलाल। वाहिगुरु जी दा खालसा, वाहिगुरु जी दी फतेह। तहां सभिनीनि जो स्वागत आहे असांजे चैनल में। त अॼु जी ख़बर खणी आया आहियूं असां बिलासपुर छत्तीसगढ़ मां। गुरु नानक देव जी जो प्रकाश उत्सव हेमूनगर सिंधी गुरुद्वारे में वॾी ही भक्ति ऐं उत्साह सां गॾु मनायो वियो। हेमूनगर स्थित सिंधी गुरुद्वारे में श्री गुरु नानक देव जी जो 551 प्रकाश उत्सव श्री गुरु नानक सेवा समिति जे द्वारा ॾाढी ही श्रद्धा भक्ति उत्साह सां गॾु मनायो वियो। कार्यक्रम सुबुह जो 11 बजे चालू थियो। भाई कुंदन डोडवानी, वयश डोडवानी एवं रीतू डोडवानी जे द्वारा सत्संग कीर्तन जो आयोजन कयो वियो हुयो। भाई कुंदन जे द्वारा गुरबाणी गाए करे कार्यक्रम जी शुरुआत कई वई। भाई कुंदन ने गुरु नानक देव जी जे जीवन जे बारे में प्रकाश विधो ऐं यश व रीतू डोडवानी जे द्वारा भक्ति भरा भजन गाया विया, जिनखे ॿुधी करे भक्तजन भाव विभोर थी उथिया। लाल झूलेलाल, गुणगांव वारा, गुरु मेरी पूजा, हे सभु भक्ति भरा गीत गाए करे भक्तजन झूमजी उथिया। कार्यक्रम जे आख़िरीअ में मंझंदि जो 1 बजे खां भोग साहब विधो वियो ऐं उन खां पोइ 1:30 बजे आरती कई वई, अरदास कई वई व विश्व कल्याण जे लाइ पल्लो पायो वियो। उन खां पोइ 2 बजे प्रसाद वितरण कयो वियो। हिन कार्यक्रम खे सफल ठाहिण में गुरु नानक सेवा समिति एवं पूज्य सिंधी पंचायत हेमूनगर जे सदस्यनि जो विशेष योगदान रहियो, जंहिंमें प्रमुख आहिनि विनोद रायकेश, अशोक विधानी, नंदलाल जिवनानी, मोहन ठारवानी, सुरेश जीवनानी, घनश्याम रायकेश, मोहन जयसवानी जो पूरो सहयोग रहियो। हीअ ख़बर असां तक मोहन जयसवानी जी ने पहुचाई। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।